नाज़रीन हेडलाइंस मां ॾिठियूं ते मां सब ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। कराची जे 5 ज़िलनि में चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड मेंबरनि जी 10 सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। कराची जे 5 ज़िलनि मलीर, कयामाड़ी, ओभर, रखण ऐं सेंटर में वोट कास्ट करण लाइ 121 पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वयूं आहिनि, जिन मां 42 खे इंतिहाई हसास ऐं 79 खे हसास करार ॾिनो वियो आहे। यूसी 13 क्लिफ्टन में चेयरमैन जी सीट लाइ मेयर कराची मुर्तज़ा वहाब पीपी जो उम्मीदवार आहे, जॾहिं त जमायत इस्लामी जो नूर सलाम ऐं टीएलपी जो सिकंदर आग़िर बि मैदान ते लथियलु आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां लाइन ते मौजूदु आहे कराची मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असगर सुमरो। जी राजा असगर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। बिल्कुलु ॾिसो, सिंध में अॼु जेको आहे त मकानी चूंडूं जेको आहे ज़िमनी थी रहियूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहे सिंध जे 16 ज़िलनि में जेको आहे त अॼु जेको आहे इलेक्शन मेयर मुर्तज़ा वहाब समेत जेको आहे 45 उम्मीदवार जेको आहे त बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि, जॾहिं त मजबूर हुए त हिन वक़्तु 132 उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो हले थो। मां अगरि तव्हांखे ॻाल्हि कयां कराची ॾखिण वारे इलाइक़े में 3 यूसीस ते 48 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जंहिंमें 21 पोलिंग स्टेशनूं इंतिहाई हसास करार ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त मां ॿुधाईंदो हलां त इलेक्शन कमीशन मूजिबि यूसी 13 क्लिफ्टन के हिक छा ते 17 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जंहिंमें मर्द वोटर्स जेको अंग आहे उहो 75,018 आहे, जॾहिं त औरत वोटर जो अंग 16,024 आहे। मजबूरी तौर ते 68 पोलिंग बूथ जेको क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें 34,099 जेके वोटर्स आहिनि पंहिंजे हक़ जो इस्तेमालु कंदा। उन सां गॾु मां ॿुधाईंदो हलां त यूसी 12 बोर्ड पेसन में बि 14 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि, जंहिंमें टोटल जेको आहे त वोटर जेको अंग आहे उहो 29,649 आहे, जेको पंहिंजे उम्मीदवारनि जेको आहे अॼु चूंड कंदा। उन सां गॾु ज़िले ॾखिण जी यूसी 6 नानकवाड़ा में बि 17 पोलिंग स्टेशन क़ाइमु कयूं वयूं आहिनि। मां ॿुधाईंदो हलां त इन पोलिंग स्टेशन ॿाहिरां जेको आहे त पुलिस सां गॾु रेंजर्स एहलकार बि जेको तैनात कया विया आहिनि, ताकी कंहिं बि अणवंदड़ वाक़े खे जेको आहे मुंहुं ॾिनो वञे। इन सां गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराची में हिन वक़्तु जेको आहे टफ इलेक्शन इन लाइ बि हली रहिया आहिनि त जंहिंमें जमायत इस्लामी ऐं पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि विच में सख़्तु मुक़ाबिलो जेको आहे त ॿुधायो पियो वञे। जी ठीक है, तव्हांजी वॾी महिरबानी राजा असगर अपडेट करण लाइ। अहम ख़बर खां मांखे आगाह करे वियासीं। नाज़रीन, कराची जे 5 ज़िलनि में चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड मेंबरनि जी 10 सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। यूसी 13 क्लिफ्टन में चेयरमैन जी सीट लाइ मेयर कराची मुर्तज़ा वहाब पीपी जो उम्मीदवार आहे, जॾहिं त जमायत इस्लामी जो नूर इस्लाम ऐं टीएलपी जो सिकंदर आग़िर बि मैदान ते लथियलु आहे। मलीर जी यूसी 7 टीएम गडाप में चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे लाइ 6 उम्मीदवार मैदान ते लथियलु आहिनि। चेयरमैन लाइ पीपी उम्मीदवार सलमान अब्दुल्ला मुराद ऐं पीटीआई जे अब्दुल हफीज़ जोखे में चोटी जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। वाइस चेयरमैन लाइ मोहम्मद सलीम मेमण पीपी जो उम्मीदवार आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे गडाप मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी। जी मंज़ूर, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां, आगाह कजो। जी, मलीर जे जेको आहे यूसी मुराद मेमण ॻोठ में जेको आहे ज़मीनी जेके आहे चूंडूं थी रहियूं आहिनि। उन खां अलावा मलीर म्यूनसिपल कॉर्पोरेशन ऐं गडा म्यूनसिपल कॉर्पोरेशन में बि जेको आहे ज़मीनी चूंड जो अमल जारी आहे। मां ॿुधाईंदो हलां त मुराद मेमण ॻोठ जे 46 जेको आहे पोलिंग स्टेशन जे अंदरि जेको आहे 38,000 खां वधीक जेको आहे वोटर पंहिंजो वोट जो हक़ इस्तेमालु करे रहिया आहिनि, जॾहिं त जेको आहे डिप्टी मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद बि जेको आहे ओल्ड थाणे पहुची पंहिंजो जेको आहे वोट कास्ट कयो आहे। ॿुधाईंदो हलां त मुराद मेमण ॻोठ में जेको आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, तहरीक इंसाफ़, जमात इस्लामी में जेको आहे सख़्तु जेको आहे मुक़ाबिलो आहे जे अंदरि। इहो ॿुधाईंदो हलां त गडाब सिटी जे अंदरि जेको आहे उते बि जेको आहे पीपल्स पार्टी, टीएलपी ऐं तहरीक इंसाफ़ जे उम्मीदवारनि में मुक़ाबिलो हली रहियो आहे। इहो बि ॿुधाईंदो हलां त जेको आहे डिप्टी जेको आहे मेयर कराची सलमान अब्दुल्ला मुराद ऐं जेको आहे तहरीक इंसाफ़ जे अब्दुल हफीज़ जोखियो जो जेको आहे मुक़ाबिलो हले पियो। डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद जेको आहे चेयरमैनशिप जो जेको आहे उम्मीदवार आहे, जेको आहे सलमान जेको मुराद मेमण जेको आहे पोलिंग स्टेशननि ते जेको आहे मुख़्तलिफ़ दौरो बि कयो आहे, विज़िट बि कयो आहे ऐं ओल्ड थाणे में पंहिंजो वोट बि कास्ट कयो आहे। हिन वक़्तु वोटिंग जो अमल तमामु स्लो आहे, पर जेको आहे भर पासे जेके ॻोठ आहिनि